दिल कुर्बान कबो अल्लाह आका का सिर कुर्बान। ओ मुझा दोस्तों अल्लाह वारन सा मोहब्बत रखो। ये मौलाना अशरफ अली थानवी लिखियो अल्लाह वालों से फायदा उठाओ, फायदा उठा नहीं सकते हो तो एतराज मत करो। समझो दा वलियन सा मोहब्बत रखो, वलियन सा प्यार रखो, औलिया इज़ाम सा मोहब्बत कयो। अल्लाह जा वली सब अखन जो नूर आहिन, पर जेके जिथा फैज़ मिलंदो यार उन दर जी गाल कंदो। पो मिठा मुसलमानो के खार लगे, के दिल पर साईं जो जिक्र कड़ो लगे त कड़ो लगण दे। असा के त माखी मिस्री का वधीक मिठो चओ न सुभान अल्लाह। असा के माखी मिस्री का वधीक पंहिंजे पीर जो जिक्र आ जो मदीने वारे जो दर सेखारियो त दिल पर साईं सेखारियो। असा के नमाज पढ़दे पहुंचायो, मुसल्ले से बीहण जे लायक न हासी, मुझे पीर जो करम आहे। सोने मुर्शिद जी मोहब्बत आ। ए फकीर नाथ पे पढ़े न असगर फकीर, बेशक मदीने वारो साईं मुझे पीर ते राज़ी है तदन त पाड़े में रहायो थई। तुझे मनकबत जी तशरीह मां पाण पियो कयां चओ सुभान अल्लाह। मुझा मिठा अल्लाह वारन सां मोहब्बत रखो। अबा जी हाफिज साहब दीन जो कम पियो करे तो को धाड़ो कोन तो दीन जो कम पियो करे। मुस्तफा करीम जे दीन जी तबलीग आ तमा गौर करे निहारे ॾिसो। पहिरियां बि तव्हां जे इलाइक़नि जो छा हाल हो, हींअर बि निहारे ॾिसो त छा हाल। मुझा मिठा पर हक वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि खे बर्दाश्त न कयो वेंदो आहे, उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे। पर फ़क़ीर घबराए न, घबराए न, तुंहिंजे मथां हथ मुंहिंजे मुर्शिद जो जेके दिल बरस जंहिंजो दिल बर साईं पीर तंहिंजो लहर न। ओ फिक्र न कर तो फ़क़ीर पंहिंजो मुर्शिद कामिल आ। ओ सुनो दिल बर साईं पीर पंहिंजो मुर्शिद कामिल आ। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मुझा मिठा ओ अल्लाह वारन सां मोहब्बत रखो, औलिया इज़ाम सां प्यार रखो। पो तुंहिंजा खैरात, तुंहिंजा सदका मुझा मिठा रब जी दरबार में कबूल थई जो खुदा जे महबूब पानन सां तुंहिंजो प्यार आ। मिठा हिकिड़ो माण्हू पे लंघियो वियो, उन जो बि उन सां पंहिंजो महबूब बि गॾु हुजे। हिकिड़े फ़क़ीर रस्ते गप खां जो लंघियो त छलांग जे दौरान उन जे महबूब खे पाणी लॻी पियो। उन जे माशूक खे पाणी लॻो, उन जे महबूब बर्दाश्त न कयो। उन फ़क़ीर दरवेश खे लपाट जो लॻाई त उन कुझु बि न चुसी, निहारी मथे जो निहारी। कुझु टाइम जो अॻिते हलियो त उहो तिरकी पियो, उन जो ॻाटो। जी हाँ ये चाहते हो तो मुझे महबूब के पिटिया जी तोखे तुझे आशिक महबूब के माशूक के थक लगो, महबूब के पानी लगो तो बर्दाश्त न कयो। मुखे तो लपाट आई तो मुझे रब के भी बर्दाश्त न थियो। समझो था बाबा, असा धड़का आहियूं न धड़का न आहियूं यार। असा जो धनी दिल बर साईं वेठो, असा जो मातली वारो रहबर खुदा जी इज्जत जो कसम। सच पुछो एड़े हिन दचाली दौर जे अंदर एडी रहनुमाई पंहिंजे फ़क़ीरन सां, एडी मोहब्बत। खुदा जो कसम मुझे मुर्शिद जो प्यार इएं मुरीदन सां है। खुदा जो कसम खावा तकरीर मुझे पीर जी ना है जंहिंमें मुरीदन जे लाइ साईं जन दुआ न फरमाई। हिकिड़ी बि मूंखे तकरीर साईं जी ॾेखारियो जंहिंमें साईं चयो आहे त मुंहिंजो फलाणो मुरीद बच्चा पुट अदा। अरे हेड़े कामिल वली, हेड़ो अल्लाह जो सालिहबान हो जेको पंहिंजे फ़क़ीरन खे बच्चा सॾे। अरे असांजा कहिड़ा प्रकार आहिनि जो दिल भर साईं असांखे बच्चो सॾे। अहिड़े कामिल वली जी सोहबत जेकॾहिं रब नसीब कई आहे। मुंहिंजा मिठा हज़रत मौला अली जो कौल आहे त जेसीं तव्हांजी मुखालिफ़त न थींदी तेसीं तव्हांखे कीअं ख़बर पए त असांजी तबलीग क़बूल थी आहे। ओ फ़क़ीरो, ओ ॾे पर
फकीरो ओ मीर जत सुना ओ ढोलण जानी ताजी तबलीग कबूल पइया तेरे मान के मरोड़ा चाहन सुभान अल्लाह ई मेहनत कबूल पइया ई मेहनत रंग लगाई दी अज हिन गोठ में प्रोग्राम थियो वरी दिस जाए अल्लाह फरमायो मुजी रहमत मां ना उम्मीद न थियो आए गलत तो चवा मुके पंहिंजे रब जी उम्मीद मां पक्का है अज हिन सागे ई पिड़ते दिस जाए हिन साल न त मथे साल जरूर मुझे मुर्शिदन जा कदम भी लगंदा सुभान अल्लाह बेशक दिस जाए अदा जमींदार अची उन टेम ते बीहंदो आहे जॾहिं महिल थ्रेशर बनी में लॻंदो आहे अवल हारी वल कंदा आहिनि असां वल करे गॾु था कयूं इंशाअल्लाह फिर अची वेंदा सुभान अल्लाह ये मुर्शिद आया त पोइ इहे सोलंगिन जे ॻोठ में रंग ॾिसजाए सुभान अल्लाह हिकिड़ो असगर आहे पोइ सॼो ॻोठ असगर वांगुरु दीवानो बणिजी वेंदो सुभान अल्लाह मुझा मिठा खैर खैरात सदकात बिल्कुल जारी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजा मुस्लमान भाइरो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो ऐं अल्हम्दुलिल्लाह सुभाणे राति चओ सुभान अल्लाह गरीब चओ सुभान अल्लाह मां बि तयारी थो पोइ कयां तयारी जीअं माण्हू जलंदो पिया को जलंदो रहे असां इंशाअल्लाह प्रोग्राम कंदा सुभान अल्लाह असां अल्हम्दुलिल्लाह मूंखे कुझु सब्र हुयो मुहर्रम महीने जे लाइ पर इंशाअल्लाह मां बि सुभाणे साजन साईं अचे थो पियो ॿिन्ही भाइरनि जी गॾु तारीख़ थो वठां गॾु पंहिंजी मस्जिद में सुभान अल्लाह हूअं हिकिड़ो थी पियो अचे हाणे ॿई सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ॿई इंशाअल्लाह 15 जो प्रोग्राम करे मोटूं हल इश्तिहार जो लगंदो चओ सुभान अल्लाह इश्तिहार जो लगंदो ओ हज़रत पीर रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जी जमात घणी ही जो फकीर लगन पे अल्लाह अल्लाह कुत्ती हुई पासे में अचे जो नी भौंकड़ शुरू की जमात खुटे तो बस करे सुभान अल्लाह भौंकी सुबह जो साड़ी दी सुमी रती जी बनाए ते गाल गरी आ सुभान अल्लाह समझो था ना बाबा इंशाअल्लाह असा फकीरन जे मथा करम आहे वरी हेडो वडो इश्तिहार जो लगंदो बाबा खिताब ला जवाब साजन साईं खुसूसी किताब मिठर साईं ते शैतान खोली हुई वई सुभान अल्लाह चवंदो बाबा भजो 100 पोह परे भजो करमी फकीर जिंदाबाद सुभान अल्लाह हाणे ॾिसो न ख़ुदा जेका दीन जो कमु वठे हाणे ढोलण ॾिसो न बाडी न बुत न कद पर दिमाग़ वॾो कहिड़ो जलसो पियो करे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह ऐं इंशाअल्लाह सुभाणे महफ़िल थींदी अल्लाह जा कामिल वली ईंदा चओ सुभान अल्लाह इन महफ़िल में सभु शरीक थींदव इंशाअल्लाह पर मोहब्बत वारे थाव के खणी अचजो आलमन जी महफिल में वेहो त ज़बान के संभाले वेंदा कयो वली जी महफिल में दिल वारो थाव दिल के संभाले अची वेहो सुभाणे फैज़ जो वड फुड़ो वसंदो थाव जे सिधो होंदो त सब भरे मोटंदासीं इंशाअल्लाह को भी खाली न वेंदो मता को सुभाणे वरी ही बि चवे वतदा ए तुसा दे मुले आख्या त शोबान दे महीने च दिल पर सही आसी वायदा बकर गया हा वले हुन मिठल साजन साईं को घुराया से मुले दा वायदा केदे गया ओ मिठा मेरे पीर की तारीख खाली कोन हुई जे दिल पर साईं आ वने हा तो मीरवानी छद भज वने सुभान अल्लाह इंशाअल्लाह साईं दी भी तारीख मिलसी ए 2019 फी न थिवण देसू इंशाअल्लाह तारीख मेरे पीर दी थी सी यो मिड़ी जलसा न करे सो इंशाअल्लाह जरूर थी सी जे देर होंदी है वो अन्या अधिक भलाई होंदी बेशक समझो था ना बाबा ये मां अगली अज वजात करे तो छले मता बेजाड़े मुके खबर आए मानन जी उन जे लाइ मिठा इन्हनि महफ़िलुनि सां मोहब्बत आहे अचवञ रखो औलिया इकराम सां बाक़ी इंशाअल्लाह हिन ॻाल्हि खे पाणी जेकॾहिं